ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी कैबिनेट जे मेंबरनि खे हर डिस्ट्रिक्ट में मोकिलियो आहे ऐं हू उते हर डिस्ट्रिक्ट में वञनि पिया ऐं माण्हुनि जा जेके शिकायतूं आहिनि उहे ॿुधनि पिया। मसइला जेके माण्हुनि ॿुधाया जेको प्रायोरिटी ते इरिगेशन जे पाणीअ जो इशू आहे, ड्रेनेज जो इशू आहे, रेवेन्यू वारनि जो इशू आहे जेको डिप्टी कमिश्नर साहिबा ऐं ॿुधायो अथऊं त मेजर इशूज़ एजुकेशन जे हवाले सां इशू आया। असांजे दोस्तनि ॿुधायो त स्कूलनि जी रिपेयर जो इशू आहे या किथे उस्ताद कोन्हनि। सभु कंसर्न ऑफिसर वेठा हुआ। फ़ाइदो इहो थिए थो उन सां त कंसर्न ऑफिसर उन ते एक्शन खणनि था। जे नथा खणनि त उन्हनि खे ख़बर आहे त वरी अगेन वज़ीर साहिब बि ईंदा, MPA साहिब बि वेठा आहिनि उते, उहे मसइला ॿुधनि पिया ऐं इहो इशू उते ख़तमु न थींदो। इहे खुलियूं कचारियुनि में वञण जो फ़ाइदो आहे। हिकिड़ी चङी ॻाल्हि आहे खुली कचारी वारनि दोस्तनि खे ऐं जेका सांगड़ वारनि ॾाढो सुठो कमु कयो आहे त पंहिंजो मसइलो ॿुधायो अथनि ऐं असां भई दिलि सां ॿुधो आहे ऐं हल करण जी यकीन दयानी करे थो। इलाही जॻहियुनि ते ईअं थिए थो जो गोड़ था कनि ऐं पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग था कनि। उहा जेकॾहिं न कनि त असीं ॾाढो सुठे नमूने सां जीअं सांगड़ थियो आहे अहिड़े नमूने सां ज़िलनि में मसइला हल करे ईंदासीं।